औरत जी सब खां भली खूबी आहे पर्दो ऐं सब्र। जेका औरत पर्दो नथी करे, मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जेका औरत बिना पर्दे जे घर खां निकरे थी 70,000 मलाइक उनजे मथा लानत था वसाइन जैसी मोटी घर नहीं दी। पर्दो ऐं सतर रखो। ऐं जेस ताईं शादी न थी आ त उनजे मथा वॾो हक़ उनजे अबे अमड़ जो आ। शादी थी वई त हाण उनजे मथा वॾो हक़ उनजे मुड़स जो आ। मुड़स चवे त जबल ते चढ़ी वञ त इनकार न करे त जबल ते मां कीअं चढ़ंदसि। मुड़स चवे त तूं इनकार न करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आ त जेका औरत पंहिंजे मुड़स जी फर्मा बरदारी करे थी ऐं मुड़स उन ॾों राज़ी आ, मरंदी सिधो जन्नत में दाख़िल थींदी। साह निकिरंदो जन्नत में दाख़िल थींदी जंहिं पंहिंजे वर खे राज़ी कयो आहे। नमाज़ 5 वक़्त पढ़ो। नमाज़ असुल न छॾियो। जेॾी महिल वुज़ू सारे नमाज़ पढ़ो थियूं त अवल ॾंदनि हणी वुज़ू सारे नमाज़ पढ़ो या मुसाद हणी नमाज़ पढ़ो त हिकिड़ी नमाज़ जे पारों 70 नमाज़ुनि जो सवाब हासिल थींदो। ये 2 कम ज़रूरी आहिनि। हिकिड़ो अल्लाह जो ज़िक्र कयो, ॿियो मिठे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक जी ताबेदारी कयो। सतर ऐं पर्दो रखो। औरत जी सब खां भली खूबी आहे पर्दो ऐं सतर। सतर ऐं पर्दे जो हुकुम आहे। हाणे जो औरतूं आहिनि न को सतर न पर्दो, शादियुनि में ग़मियुनि में माइटनि ॾे न को सतर रखन, न खुदा जो खौफ रखन, बाज़ारुनि में ख़रीदारियूं औरतूं थियूं कनि। यादि रखो ईअं बेपर्द थी निकिरण हराम आहे, नाजाइज़ आहे। क़यामत जे ॾियारे में इन जो पुछाणो थींदो। मुझे सोने महबूब मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त आख़िर ज़माने में हिकिड़ियूं अहिड़ियूं औरतूं पैदा थींदियूं जेके उन्हनि जा मथा ईअं हूंदा जीअं उठनि जा कुहट हूंदा आहिनि। उठ जो कुहट मथे उभरियल हूंदो आहे न, उहे औरतूं पंहिंजे वारनि खे ईअं ॿधंदियूं जीअं झूड़ो जेके सरींदा आहिनि, पंहिंजा वार हीअं मथे ॿधंदियूं। ऐं पाण फरमाइनि छा, आरियातुन माइलातुन मुमीलातुन। उहे औरतूं कपड़नि जे हूंदे बि बिना लिबास वांगुरु हूंदियूं, यानी उहे चुस्त लिबास पाईंदियूं, जिस्म खे सोड़ा लिबास पाईंदियूं या सन्हड़ा लिबास पाईंदियूं जिन में उन्हनि जो जिस्म ज़ाहिर पियो थींदो। माइलातुन मुमीलातुन अहिड़ियूं औरतूं हूंदियूं जेके धारियल मर्दनि खे पाण ॾे माइल करण वारियूं हूंदियूं। हबीबन करीमन फरमायो त लम यजिदन अरफल जन्नह, इन्हनि खे जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघंदी। इन्हनि खे बेहिश्त जी खुशबू ही नसीब न थी सघंदी। इहे औरतूं जेके पंहिंजे वारनि जो झूड़ो ॿधनि थियूं, वार औरत खे पंहिंजे पुठियों लड़काइणा आहिनि ऐं मथे ते रो रखणो आहे, पर्दो रखणो आहे। हले त नकाब ढके हले, पर्दे सां पंहिंजे छाती खे ढके हले, मुंहुं ज़ाहिर न करे, पंहिंजे घर में रहे तॾहिं बि मथो उघाड़ो न करे, मथो ढकियल हुजे। हबीबन करीमन फरमाया जेके पंहिंजे वारनि जे मथे झूड़े वांगुरु ॿधनि थियूं। ॿिए नंबर ते सन्हा कपड़ा पाइनि या चुस्त लिबास पाइनि। 3 नंबर ते धारियल मर्दनि खे पाण ॾे माइल करण जी कोशिश कनि। इन्हनि औरतुनि जे लाइ हबीबन फरमाया त जन्नत जी खुशबू बि इन्हनि खे नसीब न थी सघंदी। हालांकि 500 सालनि जे पंध ते जन्नत जी सुरहाण ईंदी। 500 सालनि जो पंध परे बेहिश्त जी सुगंध ऐं सुरहाण महसूस थींदी। पर इहे बेपर्द रहण वारियूं औरतूं, उन्हनि खे जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघंदी। तो मुझे भेनरूं, पर्दो रखो, सतर रखो। शादी कयो तो इस्लामी तरीके मुताबिक कयो। गायण बजायण, ढोल धुकड़ सेरा साठ सावण या जेकी गैर शरई रीतूं रस्मूं आहिनि उहे छॾियो। असां आहियूं मुस्लमान। केर आहियूं ॻाल्हायो? मुस्लमान। असांजे घर में अल्लाह जो क़ुरान रखियो आहे। असांजे ॿिन्ही जहाननि जो सरदार मिठो मोहम्मद करीम अल्लाह जो पैगंबर, अल्लाह जा हुक्म खणी असां ॾे आयो आहे।
ॿुधायो त उन महबूब जो चयो मञूं या शैतान जो चयो मञूं? मदीने वारे मीर जी फर्मा बरदारी कयूं या शैतान जी फर्मा बरदारी कयूं? मूंखे ॿुधायो त अल्लाह जे क़ुरान जो चयो मञूं या शैतान जो चयो मञूं? क़ुरान जो चयो मञणो आहे त पोइ तव्हां इस्लामी तरीक़े मुताबिक़ शादी कयो, इस्लामी तरीक़े मुताबिक़ गमी हुजे, अल्लाह जो ख़ौफ हुजे, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, पंहिंजे घर जे अंदर निमाज़ असुल न छॾियो। औरत शरई उज़्र वारा ॾिहाड़ आहिनि, उन्हनि में औरत खे निमाज़ पढ़ण जी माफ़ी आहे। बाक़ी उज़ुर न हुजे त निमाज़ जीअं मर्दनि जे मथां फर्ज़ आहे, तीअं औरतुनि जे मथां कीअं निमाज़ फर्ज़ आहे।